खानवाड़ में स्कूल इंतजामिया स्लिप न ॾेई 9 दर्जे में पढ़ंदड़ मिस्किन शागिर्द जो साल ज़ाया करे छॾियो आहे। हायर सेकेंडरी स्कूल इंतजामिया खीर विकिरो कंदड़ सॼण अली जे 9 क्लास में पढ़ंदड़ पुटु मुदस्सिर कुंभर जो इम्तिहानी स्लिप न ॾियण करे साल विञाए छॾियो। खीर खपाईंदड़ पोरियत पारां मासूम शागिर्द सां गॾिजी स्कूल इंतजामिया जी हठधर्मी ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त स्कूल इंतजामिया इम्तिहानी स्लिप न ॾेई मुंहिंजे पुट जो साल विञाए मुस्तक़बिल बर्बाद करे छॾियो आहे। मीडिया अॻियां ताहींदे नींगर चयो आहे त हायर सेकेंडरी स्कूल इंतजामिया मूंखे 9 दर्जे जी स्लिप न ॾेई वॾो ज़ुल्म कयो आहे। इंतज़ामी लापरवाहीअ ख़िलाफ़ जारी रहंदो। उन जो चवणु हो त जेकॾहिं मुंहिंजी जाइ ते कंहिं वॾेरे जो पुटु हुजे हा त स्कूल जी इंतज़ामिया वॾेरे जे बंगले ते स्लिप पहुचाए अचे हा, पर आऊं ग़रीब मिस्किन खीर खपाईंदड़ जो पुटु आहियां, उन करे मूंसां ज़ुल्म करे साल विञायो वियो आहे। उन तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, सेक्रेटरी तालीम ज़ाहिद अब्बासी, शहीद बेनज़ीराबाद बोर्ड जे चेयरमैन, कंट्रोलर ऐं आला इंतज़ामिया खे अपील कंदे चयो आहे त मुंहिंजो साल विञाईंदड़ स्कूल इंतज़ामिया खानवाड़ ख़िलाफ़ क़दम खणी मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।